अंग्रेजों को पढ़ाता हूँ मैं फ्रेंच में, इसी कपड़ों में, इसी गोबर में, इसी भैंसों से आता हूँ। 1 घंटे के 30,000 रुपए पाकिस्तानी देते हैं मुझे सिर्फ बात करने के, ये जो बात कर रहा हूँ। फिर भी कहता है नहीं यार मैं ये क्लास नहीं पढ़ा रहा, मैं आसिफ के पास जा रहा हूँ, कोई और देख लो, मैं अपनों को पढ़ाऊंगा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमां ॾिसो पिया दरिया न्यूज़, ऐं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, कबीलाई दहशतगर्दनि प्रोफेसर अजमल सावंत साहब के शहीद करे छॾियो आहे। हुननि दहशतगर्दनि खे अंदाज़ो ई न आहे त हुन सॼी क़ौम जो केतिरो नुक़सानु कयो आहे। रुॻो पंहिंजी ज़ाती अना खे तस्कीन ॾियण लाइ हिकु प्रोफेसर खे हुननि शहीद करे छॾियो आहे। कबीलाई झेड़नि में पुलिस आख़िर सीरियस छो न थींदी आहे? सियासी भोतार इन्हनि सॼे मामलनि खे हल छो न कराईंदा आहिनि? ऐं प्रोफेसर अजमल सावंत खे सुंदराणी बिरादरी हथियारबंदनि आख़िर छो शहीद कयो? इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत साहब जो ताल्लुक़ कंदकोट सां आहे। पढ़ियल लिखियल फैमिली सां हुनजो ताल्लुक़ आहे। सावंत बिरादरी जा चङा मुड़ुस आहिनि। पाण फ्रांस मां तालीम हासिलु कयऊं। हिकिड़ी वीडियो उन्हनि जी तमामु घणी वायरल थियल आहे, जंहिंमें हू तक़रीर कनि पिया। सिंधी वेस उन्हनि खे पातल आहे, जंहिंमें हू चए थो त फ्रांस में कुझु कलाक पढ़ाईंदो आहे। 1 कलाक पढ़ाइण जा पाकिस्तानी 30,000 रुपया मिलंदा आहिनि, पर हुननि खे चयो आहे त पंहिंजो बंदोबस्तु कयो, मां तव्हांखे कोन पढ़ाईंदुसि, मूंखे पंहिंजनि खे पढ़ाइणो आहे। फ्रांस छॾे पाकिस्तान आयो, IBS सखर में ख़िदमतूं सरअंजाम ॾिए पियो, असांजे तव्हांजे क़ौम जे ॿारनि खे तालीम ॾिए पियो। उनखे कश्मीर कंदकोट जे जाहिल दहशतगर्दनि शहीद करे छॾियो आहे। सिर्फ़ु हुनजो ॾोह इहो हो त सावंत बिरादरी सां हुनजो ताल्लुक़ हो, सिर्फ़ु हुनजो ॾोह इहो हो त सावंत बिरादरी जो चङो मुड़ुसु हो, सिर्फ़ु हुनजो ॾोह इहो हो त हू पढ़ियल लिखियल हो। उन ॾोह जे सज़ा तौर ते कबीलाई जाहिल दहशतगर्दनि हुनखे शहीद करे छॾियो आहे। हाणे सॼो मामिलो शुरू कीअं थियो? सुंदराणी बिरादरी जो नौजवान हो, सावंत बिरादरी जी औरत हुई। सावंत बिरादरी जे माण्हुनि कारोकारी जे इल्ज़ाम हेठि ॿिन्ही खे क़तलु करे छॾियो। कंहिं बि इंसान जे क़तल खे दुरुस्त करार नथो ॾेई सघिजे, पर रवाइजी तौर ते असांजे इलाइक़नि में कारोकारी जे इल्ज़ाम में क़तलु थियण खां पोइ पलान जो को बि तसवर न थींदो आहे। पर सुंदराणी बिरादरी जे माण्हुनि शायदि सावंतनि खे हीणो सम्झियो, शायदि कमज़ोर सम्झियो, वरी उन कारे जे इल्ज़ाम जे पलान तौर ते वरी सावंत बिरादरी जो माण्हू मारियो। ईअं ॿिन्ही धुरियुनि जा डॉक्टर समेत, औरत समेत, प्रोफेसर समेत 5 जेके माण्हू आहिनि उहे मारिजी विया। ऐं हाणे इहो डॉक्टर गुज़िरियल ॾींहुं सखर खां पंहिंजे भाइरनि सां ॻोठु हिकु राति लाइ मिलणु आयो। सुबुह जो जॾहिं वापसि वञे पियो त सॼे बिरादरी जे माण्हुनि, ख़ैर ख़्वाह हमदर्द माण्हुनि बि चयो त तव्हांखे छॾे अचूं, तव्हां चई मुंहिंजो कंहिंसां को झेड़ो कोन्हे, मूंखे को ख़तरो कोन्हे, तंहिंजे करे इन जी का बि ज़रूरत न आहे। पर जंहिं रस्ते में अचे घोड़ागढ़ थाणे जी हदनि में दहशतगर्दनि जाहिलनि क़ौम जे हीरो खे शहीद करे छॾियो। हुनजी तदफ़ीन बि थी वई आहे। पुलिस हाणे भले जवाबदारनि जा घर ड्राहे छॾे, जवाबदारनि जूं नस्लूं तबाह करे छॾे, कुझु बि करे, पर अजमल सावंत जेको ख़्यालु आहे उहो कंहिं बि सूरत में पूरो न थींदो। जेको उनजो अज़ालो आहे उहो कंहिं बि सूरत में मुमकिन न आहे, छाकाणि त उहो हीरो हो, उहो हिकु रोशन ॾीओ हो जेको सॼी क़ौम खे रोशनी पियो फराहम करे। हदि इहा आहे जेका उनजा जुमिला ॿुधण खां पोइ अखियुनि में पाणी भरिजी अचे थो त भई तव्हांखे न पढ़ाईंदुसि, पंहिंजनि खे पढ़ाईंदुसि, पंहिंजनि खे पढ़ाइण लाइ आयो ऐं पंहिंजनि ई जाहिलनि मथां शहीद थी वियो। हाणे जीअं मां चयो इंट्रो में त आख़िर सॼे मामले खे पुलिस सीरियस छो न वठंदी आहे? असां वटि ही झेड़ो न हुजे, इन खां पहिरियां भयो जखराणी तकरार हुजे, उगाई तेगाणी तकरार हुजे, चाचड़ सब्ज़ोई तकरार हुजे, जेके बि तकरार रहिया, जॾहिं इन तकरारनि में माण्हू मारिजी वेंदा आहिनि त पुलिस रवाइजी तौर ते नॉन सीरियस अंदाज़ में जवाबु ॾींदी आहे, इन्हनि 2 धुरियुनि जो झेड़ो ऐं उन में मारिजी वियो। माना इंसान थो मारिजे, भले कोई बि मारे, कंहिंखे इहो कीअं इख़्तियार तव्हां ॾेई सघो था त कोई बि कंहिं बहानो ॾेई करे कंहिंखे मारे छॾे। अहिड़े तरीक़े सां इहे झेड़ा वधंदा रहिया, 100 जी तादाद में इंसान कुसंदा रहिया, पर
सब खां वधीक मुंहिंजी नज़र में पुलिस इन में वॾे मां वॾी ज़िम्मेवार हुई। अगरि पुलिस बर वक़्तु कार्रवाई करे, बर वक़्तु उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे, बर वक़्तु उन्हनि जे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए त जेका धुर मुतासिर धुर हुजे उनजे हां ते पाणी पवंदो ऐं बदिले जी जेका बाहि आहे उहा न भड़कंदी, बदिले जी बाहि न थींदी त हीअ जेको झेड़ा आहिनि इहे वधंदा कोन, ज़ातियुनि खां, घरनि खां, पोइ बिरादरियुनि ऐं पोइ राज्यनि ऐं भाॻनि ताईं हलिया था वञनि। इन में वॾे में वॾी जेका ज़िम्मेवारी आहे उहा पुलिस जी आहे। हा, उहा पुलिस ई ॿुधाए सघे थी त कहिड़ी सियासी प्रेशर सबबु पोइ धुरियुनि जा जेके जवाबदार गिरफ़्तार न थींदा आहिनि, उहा पुलिस ई सही ॿुधाए सघे थी। पर मुंहिंजी मालूमात बि इहा आहे त पोइ जॾहिं जहिड़ा थियनि था त पोइ हिकु धुर खे हिकु सियासी भोतार जी सपोर्ट हासिलु थिए थी, ॿी धुर खे ॿियो सियासी भोतार सपोर्ट थो करे, पोइ पुलिस अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे छुड़वाक थी छॾे ॾे ऐं पोइ ईअं इंसाननि जो जेको क़त्लेआम आहे इहो माज़ी में बि थींदो रहियो आहे ऐं हाणे हाल में बि जारी आहे। उन सां गॾु जेके सियासी भोतार आहिनि उहे बि इन सॼे मामले में ग़ैर संजीदा नज़र ईंदा आहिनि, छाकाणि त हिकु धुर जो हिकु कंहिं सां तालुक़ु हूंदो आहे, ॿी धुर जो ॿिए कंहिं भोतार सां तालुक़ु हूंदो आहे। तंहिंजे करे हू बि चाहींदा आहिनि त हीअ धुरियूं विढ़ियल हूंदियूं, ॻेझूं हूंदा, असां वटि ईंदा ऐं पोइ फिरी गिरी को न को जेके उनजा मामलात आहिनि उहे असां ताईं हूंदा ऐं माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरो माण्हू मजबूर हूंदो, जेतिरो मुतासिर हूंदो, उहो उन ताक़तवर ॾे लाड़ो कंदो, उन ताक़तवर जी पोइ जाइज़ पोइ नाजाइज़ सॼियूं ॻाल्हियूं मञींदो। ख़ासि तौर ते इलेक्शन जे जेके मामलात आहिनि उन में बि अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी आहे। हाणे बि इलेक्शन वेझी आहे ऐं को तुक न हो प्रोफेसर साहब खे उन जेको आहे त हिकु कंहिं आम झेड़े में जेको माना ईअं खणी चऊं जिन हिकिड़ो औरत वारो क़तल जिन कयो उहे हुजनि या जिन हाणे प्रोफेसर साहब खे शहीद कयो उहे हुजनि, मामूली मामूली ॻाल्हियुनि ते उन्हनि माण्हुनि इंसाननि जो जेको आहे क़त्लेआम आहे उहो कनि पिया ऐं उन्हनि जाहिलनि वरी क़ौम जे हिकु हीरो खे बि शहीद करे छॾियो आहे। जीअं मां चयां पियो त पुलिस सभ खां वधीक इन सॼे मामले जी ज़िम्मेवार आहे। पुलिस अगरि शुरू में एक्शन करे, पुलिस शुरू में ई जवाबदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे त बदिले वारी जेका बाहि आहे उहा एॾी वसी न थींदी आहे, उहा एॾी भड़कंदी न आहे ऐं मामिलो उते ई रफ़ा दफ़ा थी वेंदो आहे। पर पुलिस इन सॼे मामले में कंहिं बि मजबूरियुनि सबबु ख़ामोश रहे थी, कंहिं बि मजबूरियुनि सबबु जेके जवाबदार आहिनि, असुलु जवाबदार आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार न कंदी आहे ऐं पोइ इहे जेके झेड़ा आहिनि इहे वधी वण थियनि था। ऐं सियासी भोतार बि चाहिनि था त माण्हू पाण में विढ़ियल रहनि, माण्हू पाण में हिक ॿिए जे ॼुंडापट जारी रहे। ॼुंडापट जारी रहंदी त जेको भोतारनि जो जेको धंधो आहे उहो बि जारी रहंदो। पर मक़सद ते वरी मोटी था अचूं त प्रोफेसर अजमल सावंत जो जेको ख़्यालु आहे उहो कंहिं बि सूरत में हाणे भरिजी न सघंदो। हालत इहा आहे त क़ौम जे हीरो खे, क़ौम खे रोशनी ॾींदड़ हिकु ॾींहं खे उजायो वियो आहे। पर हिन वक़्त ताईं पुलिस जूं रिवायती हिकिड़ियूं कार्रवायूं आहिनि, सिंध हुकूमत कंहिं बि क़िस्म जो को मुतहरिक एक्शन अञा ताईं वठंदे नज़र न आई आहे। त ईअं अगरि इन जवाबदारनि खे छूट मिलंदी रही, ईअं इहे जाहिल, इहे दहशतगर्द क़ौम जे ॾींहंनि खे उजाईंदा रहंदा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सरकार खे एक्शन वठणु घुरिजे ऐं इहे जेके मुलविस माण्हू आहिनि इन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, इबरतनाक इन्हनि माण्हुनि खे सज़ा ॾिनी वञे त घटि में घटि सुभाणे को ॿियो जेको ॾींहुं आहे उहो न उजामी सघे। अॼु इन प्रोग्राम सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी। अला भाई।